पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ास दिलचस्पी ऐं विज़न तहत लियारी में रक्षा रोज़गार स्कीम हेठ मुस्तक माण्हुनि में रक्षन जा काग़ज़ ऐं चाबियूं विरहायूं वयूं। रक्षा रोज़गार तहत रक्षन जा काग़ज़ विरहाइण वारी तक़रीब में वॾी अंग में माण्हुनि शिरकत कई। हिन क़दम खे बेरोज़गार नौजवाननि खे उमीद जे नओं किरणो करार ॾिनो वियो। तकरीब के खिताब कंदे सूबाई वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो विज़न नौजवाननि खे बाइज़्ज़त रोज़गार मुहैया करण ऐं उन्हनि खे ख़ुद कफ़ील बणाइण आहे। रक्षा रोज़गार स्कीम उन विज़न जी अमली सूरत आहे जंहिं सां केतिरनि ई ख़ानदाननि खे माशी सहारो मिलंदो। हुन चयो त मनसूबे में शफ़ाफ़ियत ऐं मेरिट खे यकीनी बणायो वियो आहे त जीअं हक़ीक़ी मुस्तहक़ माण्हुनि खे फ़ाइदो मिली सघे। लियारी मां ख़ुदि कफ़ालत जे नए दौर की शुरुआत थी चुकी है ऐं सिंध हुकूमत चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अवामी फलाह ऐं बहबूद लाइ अहिड़ा मनसूबा जारी रखंदी। हुन चयो त पीपल्स पार्टी की सियासत जो महूर अवामी ख़िदमत आहे। असां ग़रीब ऐं विचोले तबके खे पंहिंजे पेरनि ते बीहण लाइ पुरज़म आहियूं। तक़रीब में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जुनेद जेडी, पीपल्स पार्टी के अॻवाननि उस्मान हिंगोरो, यूसुफ बलोच ऐं लियारी के ॿियनि मक़ामी अॻवाननि पिणु शिरकत कई।